मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कोई नौजवान औरत या मर्द फ़ौत थी वेंदा आहिनि जेके गैर शादीशुदा हूंदा आहिनि त उन्हनि जा रिश्तेदार उन्हनि खे घोट वांगुरु ऐं कुंवार वांगुरु सींगारे करे पोइ दफ़न कंदा आहिनि। इन में इस्लाम जो छा हुकुम आहे? साईं, हे बिल्कुलु हिकिड़ी जियालत आहे। हिकिड़ी जियालत आहे। जेकॾहिं कोई बि नौजवान औरत हूंदी आहे या नौजवान मर्द हूंदो आहे बग़ैर शादीशुदा हूंदो आहे, उहो अगरि मरी वेंदो आहे त मर्द खे बि जेको आहे पेरनि खे मेहंदी हणंदा आहिनि, हथनि खे मेहंदी हणंदा आहिनि, उनखे मोड़ पाराईंदा आहिनि, मोल खे मोड़ पाराईंदा आहिनि, कंडियूं पाराईंदा आहिनि। हे हिकिड़ी जियालत वारी रस्म आहे। इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई इन जो तस्वर आहे ई न। अगरि कोई नौजवान बग़ैर शादीशुदा मरी वियो न त बसि उनखे गुस्ल ॾियणो आहे, कफ़न ॾियणो आहे, उनखे अल्लाह जे हवाले करिणो आहे। का शइ बि एड न करणी आहे, उन सां का बि शइ ॿी अटैच नाहे करणी। हे बाक़ी मोड़ हे सभु जेको असांजे सिंध जे अंदरि, ॻोठनि जे अंदरि, शहरनि जे अंदरि अगरि कोई बि अमल करे थो, हे जिहालत मबनी आहे। तमामु साथी इन खां परहेज़ करण जी कोशिशि कनि। सेम औरतुनि खे बि ईअं जेको आहे सींगारींदा आहिनि। औरत जेके नौजवान बग़ैर शादी खां मरी वई न त उनखे बि ईअं कुंवार वांगुरु सींगारींदा आहिनि। इस्लाम में कंहिं क़िस्म जो कोई इहो तस्वर आहे ई न। इन खां बचणु खपे। हे हिकु ख़ुराफ़ात आहे, हे बिदअत अमल आहे।